पनुआकिल रिपोर्ट अयाज झंडीर सहाफ़ी फयाज सोलंगी जी बाज़ाबी लाइ पनुआकिल में कलम धड़न ऐं सिविल सोसाइटी जी रैली। पनुआकिल प्रेस क्लब सिंध जर्नलिस्ट काउंसिल ऐं सिविल सोसाइटी पारां हाई स्कूल चौक खां रैली कढी वई। पनुआकिल प्रेस क्लब जे सदर फ़कीर परियल दायो, कलम धणी अमानुल्लाह खोसो, इरफान कलोड़ो, ज़ुबैर इंढण, सिविल सोसाइटी जे इमदाद जसकानी ऐं ॿियनि एहतिजाज कयो। हुननि चयो त फयाज सोलंगी जो अगवा सिंध में कलम धड़नि में बेचैनी पखेड़े छॾी आहे। फयाज सोलंगी खे बाज़ियाब करायो वञे, अहिड़ियूं कार्रवायूं सिंध जे सहाफ़िन ख़िलाफ़ वॾी साज़िश आहे। ॿिए तरफ़ कलम धड़ी अयाज झंडीर ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में गौसिया पंप खां ईदगाह चौक ताईं फयाज सोलंगी ऐं सिंध जे ॿियनि सहाफ़िन ख़िलाफ़ थींदड़ अगवा तशदुद कूड़नि केसनि जी कार्रवाइनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे छिती नारेबाज़ी कंदे इन खे सिंध हुकूमत ऐं पुलिस जी नाअहली करार ॾिनो वियो। इन मौक़े ते अयाज झंडीर समेत मीर मक़सूद कोराई, ग़ुलाम मुस्तफ़ा कलवड़, फैसल झंडीर ऐं शहरी इतिहाद जे अॻवाणनि पिणु ख़िताब कंदे अहिड़नि वाक़िअनि ते सख़्तु एहतिजाज कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।